लुसो फ़कीर काकड़ो। ही बुज़ुर्ग वलहार जे दरवेश ॻाढ़े सदर ओठे जो हमअसर हो, जेको 7वीं सदी हिजरी जो ॿुधायो वञे थो। मक़ामी माण्हू हिन बुज़ुर्ग खे दरवेश लुसो फ़कीर जे नाले सां सॾनि था। रिवायत आहे त ही फ़कीर जॾहिं दरवेश ॻाढ़े सदर ओठे सां मिलणु वेंदो हो त शींहं ते सवार थी वेंदो हो, जंहिं बाबति सैयद अब्दुल क़ादिर ठटवी पंहिंजे तालीफ़ हदीक़तुल औलिया में ॼाणायो आहे त हिकु ॾींहुं दरवेश लुसो फ़कीर शींहं ते सवार थी दरवेश ॻाढ़े सदर ओठे सां मिलणु आयो त उन वक़्तु दरवेश ॻाढ़े सदर ओठे जे अॻियां हिकु खीर पियाक गाबो ॿधो बीठो हो। दरवेश लुसो काकड़ो शींहं तां लही अची दरवेश सदर ओठे सां मुलाक़ात कई ऐं चयो त ए दरवेश, मुंहिंजो शींहं बुखायल आहे, तंहिं करे ही गाबो खाइण लाइ मुंहिंजे शींहं जी महिमानी में ॾे। दरवेश सदर ओठे जवाबु ॾिनो त हिन गाबे जी माउ जंग में चढ़ण वई आहे, वापसि अचे पंहिंजे बचे खे न ॾिसंदी त परेशान थींदी, उन करे तूं इन ॻाल्हि तां मुड़ी वञ। पर दरवेश लुसो फ़कीर इन ॻाल्हि ते ज़िद करे वेही रहियो। नेठि दरवेश सदर ओठे पंहिंजे ख़ादिम खे हुकुम ॾिनो त गाबो छोड़े शींहं जे हवाले कयो वञे। रिवायत में आहे त गाबो जॾहिं शींहं जे आॾो आयो त शींहं गाबे खे ॾिसी वठी भॻो। गाबो शींहं जे पोयां पियो ऐं शींहं जंग में लिकी अची जान बचाई ऐं गाबो वापसि अची दरवेश सदर ओठे जे आॾो हाज़िर थियो। लुसे फ़कीर बाबति इहा पिण रिवायत मिले थी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई संदसि मज़ार भरिसां बीठल कंडी जे वण हेठां आरामी थींदो हो। रिवायतनि में आहे त लुसो फ़कीर काकड़ो जा दरवेश ॻाढ़े सदर ओठे खां सवाइ ॿियनि 3 दरवेशनि जरकस ॾिनाणी, राजसेन सुमराणी ऐं इब्राहिम नागोराणी सां बि वेझड़ाई हुई ऐं इहो बि पतो पवे थो त इहे 5 ई दरवेश हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जा मुरीद हुआ। मौजूदा चंबड़ शहर खां थोरो अॻिते ओभर तरफ़ संजर चांग रोड भरिसां हिकु क़दीम क़ब्रिस्तान दरवेश लुसो फ़कीर जे नाले सां सॾिजे थो, जिते हिन दरवेश जी दरगाह पिणु मौजूदु आहे। जेतोणीकि हिन बुज़ुर्ग जी दरगाह वेझड़ाई जी तामीर थियल आहे, पर ही क़ब्रिस्तान काफ़ी क़दीम मालूम थिए थो, जंहिंजी गवाही क़ब्रिस्तान में पकड़ियल चोरस सिरनि मां बि मिले थी।